ओ मैं जाम पी करे मस्जिद में वना थो, मैं जाम पी करे मस्जिद में वना थो, हराम है जा बन जा एक लहज़े में भञा थो। गुनाह जो अदा फर्ज कयो आहे मुकाज़ी, गुनाहन जो अदा फर्ज कयो आहे मुकाज़ी, गम दिल शिफा जे कान बणियो नहीं को नमाज़ी। दोस्तन जी फरमाइश ओ प्यालो पीतल हुजे, ओ प्यालो पीतल हुजे। अदा नूरानी साईं, नूरानी इको साउंड असल हकीकत यह है छो तो सोना साईं जे हींअर असां अदा जी तारीफ़ कयूं था त कोई उनके यानी खुशामद कोन समझे। रात भी असां कड़े प्रोग्राम में होयासीं पर अर्ज रात प्रोग्राम तो वॾो हुयो सुठो हुयो पर अफ़सोस जो ते साउंड न हुयो। एतरी सज़ा अची वई असांखे जो असां बचो खुदा करे हाणे आख़िरी कलाम थे पर हिते असांजो रूह करे तो पया गायूं। यो इसरार होंदो आहे हिकिड़ो साउंड जो ऐं सॼो कमाल ऑपरेटर जो होंदो आहे। ऐं ही जेको असां आरफानो बोल था कयूं अवां जी ख़िदमत में ऐं पंहिंजे अरफ़ खां उस्ताद खे ट्रिब्यूट कंदुसि। ओ प्यालो पीतल हुजे, वादा वा ढोलक वारा तुझो भी कोई कमाल काने, वादा पंहिंजे वारा तुझो भी कोई कमाल आदा मौला बख्श साईं तुझो भी कमाल ना है पर हे जेके वेठा सोना साईं सुभान अल्लाह इन्हनि जो भी कोई कमाल काने। ओ प्यालो पीतल हुजे, ओ घोड़ो कोतल हुजे लाहूदी, ओ प्यालो पीतल हुजे, प्यालो पीतल खंजर कातिल भी हुए, खंजर कातिल
हुस्न हुस्न होटल हो जाए उतर खजाना हो जाए प्यालो पीतल हो जाए पीतल 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 प्यालो पीतल हो जाए घोड़ो कोतल हो जाए हुस्न होटल हो जाए उन्हें खजाना हो जाए प्यालो पधरा पता पथरा पता इश्क जे इंसाफ जा पधरा पता इश्क जे इंसाफ जा पधरा पता इश्क जे इंसाफ जा मधी मत